कारा चणा रुगो खाइण में ज़ाइकेदार नाहिनि पर ग़ज़ायत सां भरपूर या सस्ती खुराक केतिरनि ई मर्ज़नि खां बि तहफ़ुज़ फ़राहम करे थी। कारनि चणनि जो असां वटि इस्तेमालु आम आहे, भली चाट हुजे या भाॼी, पर इहा सस्ती खुराक मज़ेदार हुजण सां गॾु सिहत लाइ बि वॾी फ़ाइदेमंद आहे। कारनि चणनि में ग़ज़ाइयत जे एतबार खां उहे जुज़ वॾे मिक़दार में हूंदा आहिनि जेकी महांगियुनि ग़ज़ाउनि जहिड़ोक मच्छी, गोश्त, मेवनि ऐं खीर वग़ैरह में मौजूदु हूंदा आहिनि। माहिरनि मूजिबि चणनि में प्रोटीन 20%, आयरन 16%, फोलिक एसिड 6%, कैल्शियम 5% ऐं कार्बोहाइड्रेट्स 27% आहे। इन खां सवाइ इन में विटामिन ई ऐं सी बि मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हां जिस्मानी ताक़त चाहियो था त कारा चणा खाओ, छो त इहे जिस्म खे फौरी तौर ताक़त फ़राहम कंदा आहिनि। इन्हनि में मौजूदु फाइबर मादे में हिकु जेल जहिड़ो मादो पैदा कंदो आहे जेको कब्ज़ जो ख़ात्मो करे थो। कब्ज़ ख़तम करण लाइ कारनि चणनि खे राति जो पुसाए रखिजे ऐं सुबुह जो अदरक जो पाउडर ऐं ज़ीरो विझी इस्तेमालु कयो वञे। उन्हनि में कोलेस्ट्रोल ऐं सणभ जो मिक़दार 0 हूंदो आहे छो त उहे ख़ुश्क हुजण सबबि कोलेस्ट्रोल जे मिक़दार खे जज़ब करे घटि कंदा आहिनि। इहे शुगर लेवल खे बरक़रार रखण में बि मददगार हूंदा आहिनि। इहे चणा रत जी खोट जे मरीज़नि लाइ बि कंहिं नेमत खां घटि नाहिनि। इन्हनि में मौजूदु फोलिक एसिड ऐं फौलाद रत जे ॻाढ़नि जुज़नि खे पैदा करे जिस्म में रत जी खोट ख़तम कंदो आहे। कारा चणा मुख़्तलिफ़ मर्दनि तोड़े औरतुनि जे मर्ज़नि लाइ फ़ाइदेमंद हुजण सां गॾोगॾु पेशाब जे साड़े खे बि ख़तम कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे वार छणण जी शिकायत आहे त कारनि चणनि खे पंहिंजी खुराक में शामिल कयो। इहा शिकायत ख़तम थी वेंदी। जॾहिं त सहके जा मरीज़ ख़ाली पेट इन्हनि खे दवा तौर खाई सघनि था, खेनि वॾो फ़ाइदो मिलंदो। जेकॾहिं तव्हां बि इन्हनि मसइलनि मां कंहिं मसइले जो शिकार आहियो त अॼु ई पंहिंजी खुराक में कारनि चणनि खे शामिल कयो ऐं फ़ाइदा हासिल कयो। पर यादि रखो त हर शइ तवाज़ुन सां ई फ़ाइदेमंद हूंदी आहे।